सिंध असैम्बली ارسا जे 3 टियर फार्मूले खे रद्द कंदे सिंध खे 91 जे ठाह तहत पाणी ॾियण जो मुतालबो करे छॾियो। सिंध असैम्बली ارسا जे ख़िलाफ़ ठहराउ मंज़ूर करे छॾियो। तहरीक इंसाफ़ ठहराउ जी मुखालफ़त करे छॾी। ऐवान में करारदाद ते ॻाल्हाइण वक़्तु सुहेल अनवर सियाल ऐं तहरीक इंसाफ़ जे मेंबरनि में छेड़ो थी पियो। गुथनि जुमलनि जी ॾे वठि कई वई। असैम्बली अंदरि गोड़ थी वियो। सिंध असैम्बली जो इजलास स्पीकर आगासराज दुरानी जी सदारत हेठि थियो। तिलावत ऐं नात खां पोइ धाड़ेलनि हथां शहीद थी वियल सिपाहियुनि लाइ ऐं घोटकी में खूनी तकरार में मारिजी वियल चाचड़ बिरादरी जे 9 माण्हुनि लाइ मग़फ़रत जी दुआ घुरी वई। सिंध असैम्बली में शिकारपुर में धाड़ेलनि सां मुक़ाबले में मारिजी वियल शहीद सिपाहियुनि खे ख़राज तहसीन पेश कयो वियो। इजलास में स्पीकर आगासराज दुरानी शहीद सिपाहियुनि खे ख़राज तहसीन पेश कंदे चयो त शिकारपुर में नौजवान पुलिस ऑफिसर सऊद मक्सी अचण सां बहादुरी सां ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू करे ॾिनो आहे ऐं जिन सिपाहियुनि धाड़ेलनि सां बहादुरी सां मुक़ाबलो कंदे शहादत माणी आहे उन्हनि खे सलाम पेश कयूं था। एक्साइज़ खाते जे वज़ीर मुकेश कुमार चावला चयो त असांखे सिंध पुलिस ते फ़ख़्रु आहे ऐं उमीद आहे त उहा घोटकी शिकारपुर ऐं लाड़काणे में जल्द अमुन अमान क़ाइमु कंदी। कुदरती वसीलनि जे सूबाई वज़ीर शबीर बिजाराणी सवालनि जा जवाब ॾींदे चयो त कारूंझर में 26 मिलियन टन ग्रेनाइट जा ज़ख़ीरा मौजूद आहिनि। कारूंझर मां ग्रेनाइट कढण ते सिंध हुकूमत पाबंदी लॻाई छॾी आहे। सिंध असैम्बली में आपाशी खाते जे सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल ارسا जे ख़िलाफ़ करारदाद पेश कई। करारदाद में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो त सिंध खे 91 पाणी मुआहिदे तहत ॾिनो वञे, जेका करारदाद सिंध असैम्बली पास करे छॾी जॾहिं त तहरीक इंसाफ़ इन करारदाद जी मुखालफ़त कई। सिंध असैम्बली में ارسا पारां सिंध खे 91 पाणी मुआहिदे तहत पाणी जो हिसो न ॾियण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई ऐं मुतालबो कयो त फौरी तौर ते सिंध खे पंहिंजे पाणी जो हिसो ॾिनो वञे। सुहेल अनवर सियाल करारदाद ते ॻाल्हाईंदे चयो त 91 पाणी मुआहिदे में किथे बि 3 टियर फार्मूले जो ज़िक्र नाहे। ارسا पाणी विर्छ में ज़्यादती करे रहियो आहे। हुन चयो त अॼु डाउन स्ट्रीम कोठड़ी ते 60% पाणी जी खोट आहे। असां पाणी जो पंहिंजो हक़ घुरूं था। पीपुल्स पार्टी जे MPA हीर सोहो चयो त नाहिल वफ़ाक़ी हुकूमत जे करे ज़राअत तबाह थी रही आहे। ارسا 91 पाणी मुआहिदे तहत अमल करे सिंध खे पाणी जो पंहिंजो पूरो हिसो ॾे। सक़ाफ़त ऐं सियाहत खाते जे सूबाई वज़ीर सरदार शाह ॻाल्हाईंदे चयो त मंगला डेम ऐं तरबेला डेम जो मुतासिरनि खे सिंध में वसायो वियो। छा सिंध यतीम खानो आहे? हुन चयो त असां खां पुछण खां सवाइ दरिया विकिरो कया विया। हाणे पंजाब खे सोचणो पवंदो, हू वॾो भाउ आहे। सिंध असैम्बली में करारदाद ते तैमूर टालपुर, आरिफ मुस्तफ़ा जतोई, सीमा ज़िया ऐं ॿियनि ख़िताब कयो। स्पीकर आगासराज इजलास सुभाणे ताईं मुलतवी करे छॾियो।